लाड़काणो ब्यूरो चीफ अब्दुल वहीद अबड़ो लाड़काणे शहर के खालिद कॉलोनी के रहवासी पोरियत नौजवान एहसान मीरानी कायदे अवाम प्रेस क्लब लाड़काणो अॻियां हॾनि रगुनि मौदे ऐं जिगर जे बीमारियुनि सबब अलील थी वियल अमर समीना ख़ातून जो सरकारी ख़र्च ते इलाज कराइण लाइ एहतजाज करे रहियो आहे। संदसि चवणु आहे त 15 साल अॻु अमर हॾनि जे पुरस्रार बीमारीअ में मुब्तला थी, जंहिंजो असां घर विकिरो करण समेत अलाह तला विकिणे ऐं लखें रुपया कर्ज़ खणी लाड़काणे जे डॉक्टरनि खां इलाज करायो, पर संदसि तबियत में को सुधारो न अची सघियो आहे। वेतर हाई डोज़ दवाऊं ॾियण सबब केस रगुनि मादे ऐं जिगर जूं बीमारियूं बि थी पयूं आहिनि, जंहिं करे हूअ घुमण फिरण खां लाचार थी वई आहे। बीमारियुनि खेसि निहुणे छॾियो आहे। हाणे डॉक्टरनि अमर जो इलाज कराचीअ मां कराइण जो मशवरो ॾिनो आहे, जंहिं ते 8 खां 10 लख रुपया ख़र्च ॿुधायो पियो वञे, जेका असांखे सघन आहे। मुंहिंजो पीउ लाड़काणे शहर जे दड़े पाड़े में वाक़े कमर्शियल ऐं वोकेशनल कॉलेज में ऑफिस अटेंडेंट जी नौकरी कंदो आहे, जॾहिं त मां तगारीअ जे मज़दूरी कंदो आहियां। असां 6 भाती आहियूं। खाइण लाइ घर में अटे जी लप बि कोन्हे। सिंध जे वॾे वज़ीर ऐं ॿियनि वसवारनि खे अपील आहे त अमर जो सरकारी ख़र्च ते इलाज कराइण सां गॾु घर जे चुल्ह ॿारण लाइ माली मदद कई वञे। न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़ मेहर।